मां अल्लाह जो नालो तव्हां ॾे खणी थो अचां। SSP साहब, IG साहब, DIG साहब, आदा अलहदादर जेको आयो मुंहिंजो अल्लाह जो नालो खणी तव्हां वटि पहुतो आहियां। ॿियो को मुंहिंजो वाह वसीलो कोन्हे। मूंखे पंहिंजा पैसा वापसि कराए ॾियो जेको मां हुन मां पेट गुज़र कंदो आहियां पंहिंजो। मुंहिंजा पंहिंजा बचा खाईंदा आहिनि, पंहिंजो घर हलाईंदो आहियां। मां सुफ़ेद पोश आदमी आहियां, कंहिंखां पिना कोन थो। मुंहिंजो हक़ जेको वियो आहे, जेको लले चान पोइ भानपीड़ी में या भान सैदाबाद शहर में इहो लिखायो वञे न, हर को पंहिंजे माल जो पंहिंजे हिफ़ाज़त पाण करे। पोइ पुलिस छाले रखी अथनि जेको असांजे तहफ़ुज़ करण लाइ आहे, उहो छाजे लाइ आहे? उहो भानपीड़ी में हर जॻह ते या भान शहर में बोर्ड लॻाया वञनि जेको चओ पंहिंजे खीसनि जा, पंहिंजे दुकानदारनि जा, पंहिंजा पाण ज़िम्मेवार आहियो। असांजो को बि उन में तालुक़ु न आहे। हर जॻह ते लिखी बोर्ड लिखाए छॾियो न। उहो बोर्ड हूंदो असां ॾिसी करे पोइ बि असां पंहिंजा खीसा त क़ाबू कंदासीं न साईं। उहो बि तव्हां जेको असांजो जान माल जो तहफ़ुज़ जो इदारो आहे, उहो असांजो इदारो नथो थिए त असां कहिड़े पासे वञूं? जेको जान माल जो तहफ़ुज़ जो असांजो इदारो आहे, असांखे तहफ़ुज़ ॾिनी वञे उन माण्हू मां। उहे साहब जेके असांजे तहफ़ुज़ जे बावजूदि असांजी जेका शइ वेला उहा वापसी नथा कराइनि। साईं मुराद अली शाह, तूं CM सिंध, असां तुंहिंजे पाड़े सिरी आहियूं। असांजो आवाज़ तो वटि पहुतल बि आहे, अञा ॿुधी बि थियो। छो कोन थो इदारो थिए? मां मिसकिन जो अलाह जे वास्ते रसूल जे मुआबे मुंहिंजा पैसा वापसि करायो। मां 7 ॾींहं एहतिजाज कंदो थियो आहे। मूंखे अलाह रसूल जे सदके